मसोबुरगड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर कलब लगारी मूजिब मर्सी कोरब आलमी समाजी तंज़ीम सेहत खातो मटियारी ऐं ग्लोबल फंड के तरफा टीबीअ के चकास लाइ कोठ तालिबुल मौला कॉलोनी में एक ॾींहं जी टीबीअ की बीमारी के हवाले से कैंप लगाई वई। कैंप में टीबीअ के माहिर डॉक्टरन तालिबुल मौला कॉलोनी समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि खां आयल माण्हुनि जो मुफ़्त छातीअ जो मुआइनो कयो, जंहिंमें छातीअ जो डिजिटल एक्सरे ऐं बलगम मुफ़्त लेबॉरेटरी टेस्ट कई वई। टीबीअ जो मुआइनो कंदड़ डॉक्टरनि के मशवरे से इदारे तरफा मुफ़्त टीबी कोर्स ॾिनो वेंदो, जॾहिं त मुर्सी कोरब के डिस्ट्रिक्ट सुपरवाइज़र बाग़ अली लगारी, लियाकत हमीद सुमरो, डॉक्टर असलम सुमरो, समाजी वर्कर करीम ॾिनो मीर बहर, मोहम्मद इब्राहिम मल्लाह, ज़ाहिद अली मल्लाह ऐं ॿियनि कैंप ते ख़िज़मतूं सरअंजाम ॾिनियूं।